अस्सलाम वालेकुम दोस्तों, आउं आहियां शाहिद खोसो ऐं अव्हां ॾिसी रहिया आहियो शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल। दोस्तों, लगातार तव्हांखे नवे ड्रामनि जी ऐं जेका ड्रामा हली रहिया आहिनि उन्हनि जी अपडेट ॾींदो अचां थो पियो। अॼु जी जेका अपडेट आहे थोरी मुख़्तलिफ़ आहे ऐं तव्हां दोस्तनि जा जेका मूं कमेंट पढ़िया आहिनि ऐं उन हिसाब सां हीअ अपडेट मूं अॼु रखी आहे। जीअं रोज़ानो ॾींदा आहियूं अपडेट, थोरी ही मुख़्तलिफ़ आहे। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, थी सघे थो तव्हांजे सुवालनि जा जवाब हिन वीडियो में मिली वञनि, हिन अपडेट में मिली वञनि। ऐं दोस्तों, पापनगर ड्रामे जी बि लगातार मां अपडेट ॾींदो अचां थो पियो। पापनगर ड्रामो किथे पहुतो, अॻिते कीअं थींदो, मल्हार एक्शन में ईंदो बि सही या ख़ाली हवाल हूंदा। बिल्कुलु दोस्तों, हाणे मल्हार खे एक्शन में अचण में घुरिजे पापनगर ड्रामे में। बाक़ी पहिरियों शेरदिल ऐं जेको मल्हार लगातार इन्हनि जो जेको ड्रामो हलियो आहे पापनगर, इन्हनि जो को ख़ासि एक्शन न आहे ॾेखारियो वियो। हाणे एक्शन जो वक़्तु बि अची चुको आहे। काफ़ी दोस्त इहे कमेंट करे रहिया आहिनि त हाणे इन्हनि मूं को एक्शन ॾेखारनि, को ड्रामो मज़ो करे, बाक़ी ख़ासि ड्रामे में मज़ो न आहे रहियो। इहा हक़ीक़त आहे। ऐं इन में जेको आहे तव्हां जेको कमेंट लिखी रहिया आहियो, इहा तव्हां पंहिंजी जांच सही आहियो। जेका बि दोस्त कमेंट लिखी रहिया आहिनि पापनगर ड्रामे जे बारे में, उन्हनि जा कमेंट पढ़ी करे असां रिव्यू कयो आहे। बिल्कुलु तव्हां पंहिंजी जांच सही आहियो। वाक़ई को ख़ासि एक्शन मल्हार या वरी जेको आहे मंठार अञा कुझु न कुझु माण्हू ज़ख़्मी करे थो, बाक़ी शेरदिल कुझु नथो करे। इहो हक़ीक़त आहे। अचण वारे एपिसोडनि में कुझु ईअं थींदो या न, पर दोस्तों मुंहिंजे ख़्याल में हाणे मल्हार एक्शन में अचणु घुरिजे मल्हार खे। ऐं मल्हार एक्शन में ईंदो बि सही पापनगर ड्रामे में, ऐं पंहिंजी कुझु गैरत जो जेको आहे ॾेखारींदो, झलकियूं ॾेखारींदो। ऐं शेरदिल बि मथां हाणे पंहिंजे गैरत जूं झलकियूं ॾेखारे। रोशन उते ॿधो पियो आहे जिते उतां चुरियो न आहे। इन रोशन यार खे कहिड़ी क़िस्म में छॾाईंदा का ख़बर न आहे। मां तनक़ीद इन लाइ करे रहियो आहियां, अॼु तव्हांजा जेका कमेंट पढ़िया आहिनि मूंखे बि हाणे गुस्सो अचे थो चैनल वारनि ते त रुॻो ख़ाली हवाल करनि था। ड्रामे में का अहिड़ो एक्शन, को ख़ासि कहाणी अॻिते नथा ॾेखारनि। राबेल खे सिर्फ़ु बदनाम करण में लॻा पिया आहिनि ऐं अॻिते एक्शन ईंदो, मूंखे अंदाज़ो इहो लॻी रहियो आहे। बाक़ी जेका ॿिया ड्रामा अचणा आहिनि उहे पंहिंजे वक़्त ते ईंदा, उन खां पहिरियां कोन ईंदा। ऐं पापनगर वारनि खे चांस अगरि हिन टाइम को बि ॿियो ड्रामो न हली रहियो आहे, उनखे अगरि चांस वठिणो आहे, पंहिंजी व्यूअरशिप वधाइणी आहे, त जेतिरो थी सघे एक्शन ॾेखारनि। हीउ ड्रामो 50-60 हज़ार व्यूज़ बि खणंदो फ़ी एपिसोड, 70,000 एपिसोड ते बि उन्हनि जो वेंदो। हिन टाइम बि 14-15-20 हज़ार जेका एपिसोड ते व्यूज़ अचनि था, इहे इन लाइ अचनि था त सिंध टीवी ते ॿियो को ड्रामो न हली रहियो आहे, न त इहे बि न अचनि हा। इहे सफ़ा 5-6 हज़ार ते अचनि हा। बहरहाल इन जे करे अगरि इन खे वधाइणो अथनि त कुझु एक्शन ॾेखारनि, कुझु गैरत ॾेखारनि, कुझु न कुझु ॾेखारनि त ड्रामो अञा वधीक ज़बरदस्त थी वेंदो। हीअ नंढी अपडेट हुई। तव्हांजा कमेंट जेका पढ़ियासीं उन ते जवाबु ॾिनोसीं। असांखे ॾींदा इजाज़त। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब, लाइक, शेयर करे छॾींदा। दुआनि में यादि रखंदा। अल्लाह हाफ़िज़।